अम्मी अॼु मुंहिंजो टूर्नामेंट आहे, मां वञा थो। अदा मां बि तव्हां सां खेॾंदसि। न, तूं नंढो आहे, तोसां मां हाराए वेंदसि। पुट वठी वञ पंहिंजे भाउ खे, गॾिजी खेॾंदो त कामयाबी ज़रूर मिलंदी। ओफ अम्मी, मां नथो वठी वञी सघां। मूंखे हलणो आहे, मां न वेंदसि। मूंखे टूर्नामेंट न आहे खेॾणो, छो त मां हारणु नथो चाहियां। मां तोसां हाणे कॾहिं न ॻाल्हाईंदसि। तूं मुंहिंजो सुठो भाउ न आहीं, तूं मूंसां कॾहिं न खेॾणो आहे। रज़ा, तोखे पंहिंजे भाउ सां गॾु खेॾणु घुर्जे ऐं हिन जो ख़्यालु रखणु घुर्जे। मां हर वक़्तु पंहिंजे नंढे भाउ जो ख़्यालु नथो रखी सघां। नानो, अस्सलाम वालेकुम। अव्हां खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी रही आहे। अॼु त ॾाढो सुठो ॾींहुं आहे, नानो आई आहे। हे मुंहिंजो रज़ा पुट एतिरो ख़ामोश छो आहे, मूंसां मिलियो बि न आहे। मां कंहिंसां बि मिलणु नथो चाहियां, अकेलो रहणु चाहियां थो। अच्छा, हे ॾिस मां छा वठी आई आहियां। कैरम बोर्ड, हलो असां सभु गॾिजी खेॾूं था। रज़ा, तोखां सिवा त मां हाराए वेंदसि। न, अव्हां सभु खेॾो। पहिरियों वारी मुंहिंजी। वाओ, मां वाइट कॉइन कढी वरिती। हाणे मुंहिंजी वारी आहे। ओह, आई गॉट नथिंग। अञा त केतिरियूं वारियूं बाक़ी आहिनि, जेकॾहिं तूं चङी तरह खेॾंदे त खटी वेंदे। अदा, आई एम सॉरी, मुंहिंजे करे तूं टूर्नामेंट खेॾणु न वञी सघीं। मां सम्झी वियसि त हारणु कॾहिं बि सुठो न लॻंदुसि। छा अव्हां कैरम बोर्ड खेॾण में मुंहिंजी मदद कंदा? ठीकु आहे, मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां, इन करे मां तुंहिंजी मदद ज़रूर कंदसि। हुर्रे, थैंक यू अदा। तूं मुंहिंजो सभिनी खां सुठो भाउ आहीं। ॾाढो सुठो, तव्हां ॿई भाउर ॾाढा समझदार आहियो। पंहिंजी ग़लती ते माफ़ी घुरणु ऐं ग़लती करण वारनि खे माफ़ करणु बहितरीन अमल आहे। ॾिठई रज़ा, जेकॾहिं प्यार ऐं मोहबत सां हिकु ॿिन्ही जो साथ ॾिबो आहे त हमेशा कामयाबी मिलंदी आहे। हलो हाणे गॾिजी नानो खे हारायूं था। हुर्रे, असां क्वीन खटे वरिती आहे। रज़ा, तूं मुंहिंजो सभिनी खां सुठो भाउ आहीं। ॿारो, अव्हां ॾिठो, गॾिजी रहण सां हर मुश्किल कामयाबी में बदिली वेंदी आहे। हे तव्हां ॿई काथे वञी रहिया आहियो? असां टूर्नामेंट खेॾण वञूं था। ऐं असां खटे ईंदासीं। प्यारा ॿारो, माफ़ी जो मतिलबु इहो न ई हूंदो त अव्हां ग़लति आहियो, बल्कि इन जो मतिलबु इहो आहे त अव्हां पंहिंजे रिश्तनि जी तमामु घणी क़दर कयो था ऐं इन्हनि खे इज़त ॾियो था। Now it's your turn. Answer few questions. In this video, who had a conflict? तकरार कंहिंजे विच में थी? What was the reason of conflict? तकरार जी वजह छा हुई? How did it resolve? Who helped them? रज़ा ऐं आसिफ जी मदद कंहिं कई? Have you ever had a fight with your brother or sister? छा कॾहिं अव्हां जी पंहिंजी भेण या भाउ सां तकरार थी आहे? Share the reason of your fight. इन तकरार जी वजह छा हुई? How did you solve it? तव्हां इन्हे खे कीअं ख़तम कयो? Who helped you in resolving the fight? तकरार ख़तम करण में कंहिं अव्हां जी मदद कई?